ऑफ कमांड जॾहिं इहा जीअं के ब्यूरोक्रेट खे कमिश्नर या DC या SP या DIG खे या सेक्रेटरी खे को मना करे भई तव्हांजी ट्रांसफ़र थी वई आहे, तव्हां हलिया वञो पंजाब, त अगरि हू सेक्रेटरी न मञंदो त ज़ाहिर आहे उनजे ख़िलाफ़ पोइ तादीबी कार्रवाई थींदी न। त जज साहिबान बि हाणे ईअं ई थींदा, अगरि को सिंध वारो चवंदो आहे नथो वञा पंजाब, चवंदा पोइ त वञी वकालत कयो पोइ वञी, हाणे रिटायर तसवुरु थी ज़ाहिर तादीबी कार्रवाई आहे न। त ज़ाहिर आहे हर जज खे परेशानी थी वेंदी, हिते ॿार बच्चा ठीकु आहे, हिते त माण्हू सिंध जे अंदरि ई मुख़्तलिफ़ कराची जो वञी हैदराबाद वेहंदो आहे या सखर या लाड़काना या मेपू ख़ासि वरी मोटी ईंदो आहे। हीअ त सूबा बदिरी आहे, अनफॉर्चुनेट आहे। ऐं साईं चयो चाचड़ साहिब त साईं मूं त इहो पहिरीं बि गुज़ारिश कई, छा आइनी पिटीशन ॾिसो न, ख़ुदि ही जेको हब्स बेजा में रखियो वञे थो, ही जेके गुमशुदगियूं आहिनि, ये कॉन्स्टिट्यूशनल पिटीशन न आहिनि छा? मूंखे ख़बर न आहे, वकील कोन आहियां, पर बताइए कॉन्स्टिट्यूट पड़ी है। ठीकु आहे न, वन आहे। हाँ, माना हाणे अगरि को खंभिजी वञे सिंध मां, त हुनजा माइट जेके आहिनि वञी इस्लामाबाद में पिटीशन दाख़िल कनि, बलूचिस्तान वारा भी बलूचिस्तान वारा बि हुते वञनि। हाणे बसि ही ख़तमु थी वई आहे, हाणे गुमशुदगी ते न ॻाल्हाइजो सिंध में या बलूचिस्तान में या किथे बि। त माण्हुनि खे हिकिड़ी मतिलबु बिल्कुलु ज़ीरो उमीद ते आणे बिहारियो अथनि। ऐं मूंखे को बि हिन में अगरि ही सभु कुझु मुशर्रफ साहब जे दौर में थी रहियो हुजे, ऐं ज़ियाउल जे दौर में थियल हो, त एॾी का हैरत जी ॻाल्हि न आहे। ॾाढो त PCO जे तहत जज बि हलफ़ खणाईंदा आहिनि, उहो जेको वणे तरमीम करे छॾींदा आहिनि, उहे ओचितो ओचितो चवंदा आहिनि त बाबा हाणे नाज़िम थींदा, पोइ हीअ थींदो, पोइ फलाण, जेको जो पियामन चाहे थींदो आहे। हीअ असांजी पॉलिटिकल पार्टीज़ हिन खे स्टेप कयो आहे। ॾिसो अहिड़ी तरमीमूं जॾहिं 8हीं तरमीम थी, त उहा जोणी जो लीग हिकिड़ी हैंड पिक्ड पार्लियामेंट हुई ज़ियाउलत जी, ऐं जोणी जो मरहूम जी जेका गवर्नमेंट ठही, पोइ आज़ाद उम्मीदवार चूंडिजी आया, पोइ हुननि मां हिकिड़ी मुस्लिम लीग ठाही वई, मुस्लिम लीग जे हुन मां पोइ हिकिड़ी पार्लियामेंट ठही, हुननि साईं चयो त 8हीं तरमीम। बट पोइ त हिकिड़ी डिक्टेटर जे दौर में थियल हिकिड़ी चूंडियल पार्लियामेंट हुई न, हींअर छा थियो आहे? सो दिस इज़ आई वुड से कि जेके माण्हू पॉलिटिकल जेके साइंस खे जा स्टूडेंट्स आहिनि, हुननि लाइ त हीउ सॼो इन्वायरमेंट जेको आहे उहो इहो ई मतिलबु उहो त वधीक मायूस थिया हूंदा त आख़िर हिन में बहितरी कीअं निकिरी सघे थी। जेके बि रूम आहे, जेका गुंजाइश हुजे थी त यार मतां हीअ थी वञे त हीअ थी वेंदो, मतां हीअ थी त हीअ थी वेंदो, को जुडिशरी मां कुझु थी वेंदो, को फलाणे हंधा कुझु थी वेंदो, कुझु पार्लियामेंट मां थी वेंदो, को पॉलिटिकल पार्टीज़ मतां जेको आहे उहो कुझु थोरो हिमत करे विझनि। सो अॼोको ॾींहुं त या सुभाणे पर हाणे थी वेंदी पार्लियामेंट, ज़ाहिर सभिनी खे ख़बर आहे त केरु रोकी थो। पीपल्स पार्टी इंडोर्स करे छॾियो आहे, नवाज़ लीग इंट्रोड्यूस कयो आहे बिल, NQM त ज़ाहिर आहे त मतिलबु पोइ केरु त उहो त हुन लाइ त वधीक मायूसी जो हिकिड़ो आलम हूंदो त यार इनमें त को हाणे गुंजाइश ई न पई छॾिजे, त माण्हू कहिड़ी रे ऑफ होप छा आहे, उमीद जो कहिड़ो करिणो आहे त यार हीअं थी वेंदो त हाणे मौज़े जो इंतज़ारु कजे। बाक़ी सिस्टम में त समूरा उहे जेके लकूनास हुआ, जेके गुंजाइशूं हुयूं त किथां मतां इहो सिस्टम जेको आहे ही चुरी पए, स्टेटस को खे तोड़ण जी कोशिशि करे, को हिकिड़ी उन जेके थोरी घणी गुंजाइशूं हुयूं जिथां थोरो आवाज़ आया पिए त छा हाई कोर्ट इस्लाम वारे जज घणो ॻाल्हाइनि था, ओके ओके पंहिंजो बंदोबस्तु कयो था। अच्छा सुप्रीम कोर्ट मतां ही करे छॾे, ओके ओके कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट ठाहिनि था, जजिस खे ट्रांसफर करे सघूं पिया। ऐं जेका स्ट्रेटेजिक कमांड आहे, ही सभु शयूं आहिनि, अगरि त मतिलबु पोइ हिन हाइब्रिड सिस्टम खे बि हिकिड़ी प्रोटेक्शन ॾिजे। प्राइम मिनिस्टर खे अगरि इहा ॻाल्हि सही आहे, हले थी पई, ज़रियनि मां हले थी, ॾिसूं अगरि तव्हां प्राइम मिनिस्टर खे भाई इम्यूनिटी ॾींदो, नॉर्मल पार्लियामेंट जो जेको मेंबर आहे हुनजो कहिड़ो ॾोह आहे पोइ? एक्ज़ैक्टली, न पोइ मिनिस्टर खे छो न ॾींदी? एग्जैक्टली, उहो बि कैबिनेट जो हिसो आहे। माना अगरि काबीना जे दुनिया में ही अकाउंटेबल हूंदा आहे, यस, सदर खे ऐं ॿियनि अहिड़े उहिदनि खे त इम्यूनिटी हूंदी आहे, सदर खे स्पेशली, सिर्फ़ु सदर। छाकाणि त हू रियासत जी नुमाइंदगी करे रहियो हूंदो आहे। जी हा, त सदर पाकिस्तान खे जेको आहे उहो मतिलबु ॼण की पाकिस्तान खे त कोर्ट में नथो घुराए सघिजे, इन करे हुनखे हिकिड़ी सिंबॉलिक, ऐं उहो बि हुनजी जेसिताईं टेन्योर आहे, यस, हू ऐवान सदर वेठो आहे, बाद में अची हुनखे बि भोगड़ियूं पवंदियूं शयूं आहिनि। हिन अमेंडमेंट में तायत करे छॾियो अथऊं, हिन अमेंडमेंट में तायत करे छॾियो, ताहयात करे छॾियो अथऊं, सदर जी तायत आहे, सदर जी, फील्ड मार्शल फील्ड मार्शल। जी, सभिनी जी।
त ॻाल्हि इहा आहे त ही हाणे प्राइम मिनिस्टर चओ थो भई मूंखे छो न, हाँ मूंखे ॿुधाए ॾियो न। मैं क्यों नहीं, सही ॻाल्हि आहे, पोइ चीफ मिनिस्टर्स छो न, पोइ मिनिस्टर्स छो न, ऐं अगरि ही सभु आहिनि त पोइ सेक्रेटरीज़ छो न, हम्म, पोइ IG छो न, पोइ SP छो न, पोइ SHO छो न, हम्म, छो न? अगरि पंहिंजे सवाब गुनाह जा लाइ तव्हां अकाउंटेबल प्राइम मिनिस्टर न आहे त पोइ आउं सम्झां थो त हेठि ताईं हू SHO बि जेको आहे या मुख़्तियारकार बि जेको आहे उहो वीचारो हिकिड़ी तरह से हुकूमत जी नुमाइंदगी करे रहियो हुजे थो न, पोइ हुनखे हिन जो पुछाणो छो थिए? सो दिस इज़ एब्सोल्यूट हिकिड़ी शइ जेका नज़र अचे थी त को गुंजाइश या को उमेद न रखो, ॾाढी मायूसी आहे। काला सनाउल्ला राजभर ठारी मीर मामा जी राजभर साहब छा चवणु चाहींदा? थैंक यू यासिर, अस्सलाम वालेकुम। तव्हांखे काज़ी साहब खे पहिरियां सलाम अर्ज़ु हुजे। अॼु जो मुंहिंजो सुवालु इहो आहे काज़ी साहब खां त पहिरीं ॻाल्हि इहा आहे, पहिरियों ज़िक्र इहो आहे त जेका 27वीं तरमीम जे बारे सां जेके ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं, हुकूमत ऐं जेका ॿी धुर आहे सिंध गवर्नमेंट, इहे पाण में नथियूं टहनि, ॻाल्हियुनि ते मुतमिन न आहिनि शायदि, ऐं जेके अपोज़िशन में वेठियूं आहिनि बसि GDA या ॿियूं पार्टियूं आहिनि PTI आहे, उहे सभु इन्हनि ॻाल्हियुनि खे तस्लीम नथियूं कनि। ऐं ताज़ो ई रज़ा शरा आहे असांजो सहाफ़ी तुंहिंजो करूंडीअ जो, उन जा 3 मासूम ॿार जेको आहे सो नेशनल मेरान हाईवे ते हिकु हादसो पेश आयो आहे। 3 मासूम ॿार उन जा ट्रेले जे हेठां चिबाड़ थी विया आहिनि। इहा हेवी ट्रैफ़िक बंदि करण लाइ गुज़िरियल 2 सालनि खां वठी वॾियूं कोशिशूं जफ़ाकशियूं कयूं आहिनि, पर हेवी ट्रैफ़िक बंदि नथी थिए मेरान हाईवे ते। इहा कीअं बंदि थींदी, इन लाइ थोरो ॻाल्हाइजो महिरबानी कई त। ठीकु आहे साईं। सही, ही जेको मेरान हाईवे आहे जेको हाणे हिकिड़ो खूनी हाईवे थी वियो आहे, इन ते मुंहिंजे ख़्याल आहे हाईकोर्ट जो बि हुकुम आयल आहे या के अदालत सबूरी जो बि हुकुम आयल आहे त हिते हैवी ट्रैफ़िक न छॾी वञे। त हीउ जेको हर ॿिए टे ॾींहुं को न को इंसानी जान जो ज़िया थिए थो, एतिरा माण्हू मरनि था बेगुनाह माण्हू, ऐं ही ट्रॉलर्स, हाणे ही जेके डंपर ऐं ट्रॉलर्स आहिनि, ही रुगो कराची में तबाहियूं नथा मचाइनि, रोज़ ऐं किथे न किथे, कॾहिं हैदराबाद, कॾहिं घोटकी, कॾहिं किथे। हाणे ही बि जेको आहे, पर स्पेसिफिकली हिन हाईवे जी ॻाल्हि करे वठूं त अदालत जे हुकुम जे बावजूदि मतिलबु आउं सम्झां थो त केस त दाख़िल थियणु खपे लोकल पुलिस ते, त ऐं कंटेम्प्ट बि दाख़िल थियणु खपे ऐं केस बि दाख़िल थियणु खपे त भई तव्हांखे जॾहिं अदालत जो हुकुम आहे, तव्हां कहिड़े बि भोतार जे चवण ते, कहिड़े बि वॾे माण्हू जो ट्रांसपोर्टर हुजो जी चवण ते तव्हां कीअं वञे ॾियो था हुनजे, सिर्फ़ु इहा त पेट्रोल बचंदो त जेके माण्हू भले मरी पवनि, डीज़ल बचंदो उन ट्रॉलर जो, अंधेर आहे। पर अदालत सुगोरियुनि जा फ़ैसिला हाणे त पहिरीं बि केरु लाड़काणे वारे जो SP जो अञा कुझु थियो त कोन न, हा कोन थींदो, ख़ैर मूंखे ख़बर न आहे कोन। छा थींदो हाणे त कोर्टुनि मां छा हाणे छा मतिलबु असम सारा शयूं इन इन वे आर कंप्लीटली माना चइजे त मुतनाज़े तरह जी पोइ सोल्यूशन ॾिसो टाइम हुजे थो यासिर साहब, ही हिकिड़ी भयानक क़िस्म जी शयूं पाकिस्तान जो माज़ी भरियो पियो आहे, हा पोइ रिवर्स वरी रिवर्स थींदियूं आहिनि, हा, पर कॾहिं हू 5 साल लॻाईंदियूं आहिनि, कॾहिं 8 साल, कॾहिं 11 साल, नुक़सानु मुल्क जो हूंदो आहे, ॿियो कुझु न आहे, टाइम सां थींदो आहे। हा 11 साल लॻी वेंदा आहिनि। उहो जेको हिकिड़ी जेका ककर छायल हूंदा आहिनि, हिकिड़ो उहो टुटण में टाइम लॻंदो आहे। हिते बि ज़ाहिर आहे ही अननेचुरल शयूं आहिनि, ही को नेचुरल आहिनि कोन, पर एतिरो माण्हू उअं ई थकियल आहे, यस माण्हू नॉर्मल आहे। मतिलबु माशी हालतूं माण्हुनि जी ॾिसो, हेल्थ सिचुएशन ॾिसो, एजुकेशन ॾिसो, लॉ एंड ऑर्डर ॾिसो, एतिरो परेशान आहिनि माण्हू। ही डंपर्स रोज़ माण्हुनि जा घर उजाड़े छॾीनि था, उहो वरी हुनजो चङो मुड़ुसु अची वरी फायरिंगूं माण्हुनि ते करे थो कराची में, यस त इहो सभु कुझु सां माण्हू उअं ई एतिरो बेज़ार ऐं थकियल आहे त उहो मायूसी थिए थी। ॿियो त हाणे छा थींदो, ॿियो त हिन खां वधीक शयूं पास थियल आहिनि, इन ई पार्लियामेंट्स कयूं आहिनि, इन ई अदलिया कयूं आहिनि, इन ई सभु शयूं थियूं आहिनि, आमिर रहिया आहिनि हिन मुल्क में, बट नाउ द क्वेश्चन इज़ कि पॉलिटिकल फोर्सिस जीअं पंहिंजो स्पेस छॾींदियूं पियूं अचनि, हाणे भले हू ॾोहो ॾियनि इमरान खे त सही, हुन पहिरीं दफ़ो नवाज़ शरीफ़ चवनि था न पंहिंजे वेझनि हल्कनि में चए थो त सही इमरान ख़ान इलाही स्पेस छॾे ॾिनी, भाई हुन चलो मञियोसीं, हुन स्पेस छॾी, तव्हां वेही रहियो वञी तव्हां त स्पेस छॾण में ढोलू पिया विझो, यस तव्हां त चओ पिया तव्हां त मतिलबु PDM 1 खां वठी जीअं तव्हां स्पेस छॾी आहे,
पार्लियामेंट जी, सिविलियन हुनजी, जुडिशरी जी, मीडिया जी, यू नेम इट, ह्यूमन राइट्स जी। त तव्हां हू त शायदि आस्ते आस्ते पेर पोते पियो करे, तव्हां त पोयां डोड़ू लॻाए छॾी। यस त ऐं अगरि हुन ग़लति कयो त छा मतिलबु तव्हांखे इहो नवाज़ शरीफ़ साहिबु केरु पुछे थो भई छा ॿ ग़लति सही हूंदा आहिनि छा? पर सम्झ में बि नथो अचे न त पर्पस बि छा अचीव थींदो हिन मां, इहा बि एग्ज़ैक्टली ॻाल्हि बस त हमेशह इंडिविजुअल्स जा मुफ़ाद हूंदा आहिनि न। बसि उहे अचीव थींदो हा, उहो अचीव थींदा, ॿियो छा चवणो? ऐं न ऐं सिविलियन हू स्पेस वई आहे, जुडिशरी जी जेका थोरी उभरी आई हुई, उहा सभु ख़तमु थी आहे। मीडिया त हाणे मैटर नथी करे। मैटर ई नथी करे। सो पर पोइ त इट इज़ रिटन ऑन द वॉल के द फर्स्ट प्रोबेबली द फॉरमोस्ट केसिस में अगरि का शइ वेंदी त इहे ई कैनाल्स वारो मामलो इन ई कॉन्स्टिट्यूशन कोर्ट यानी न हिन खां पोइ तव्हां ॾिसिजो, पवंदो वञे। इहो तव्हां ॾिसिजो, हाणे 2 महीना लॻा आहिनि, हा 6 महीना लॻा आहिनि, हीउ तव्हांखे नज़र ईंदो, हीउ सभु कुझु थींदो, हीउ जेको तव्हां ॻाल्हियूं कयो पिया, हीउ थींदो।